ईरान में सदर इब्राहिम रईसी के हेलीकॉप्टर हादसे में फौत थियण ते क़ौमी सोग। लखे माण्हुनि तरफ़ां भेटा पेश। तबरेज़ में जनाज़े नमाज़ अदा करण सां आख़िरी रस्मुनि जी शुरूआत। लखे माण्हुनि जो फौती सदर ऐं साथी मड़ वारनि ताबूतनि सां गॾु मार्च। इब्राहिम रईसी ऐं ॿियनि जा मड़ हिकु ॿी तक़रीब लाइ कुम में बीबी मासूमा जे रोज़े ते मुंतक़िल कया वेंदा। अॼु तेहरान में जनाज़े नमाज़ अदा कई वेंदी। ख़मीस ॾींहुं सदर खे संदसि अबाणे शहर मशहद में मिटीअ मां हवाले कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ईरानी सदर जे जनाज़े नमाज़ में शिरकत लाइ अॼु ईरान वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं आसफा भुट्टो ज़रदारी तरफ़ां ईरानी सफ़ारतखाने जो दौरो। सदर इब्राहिम रईसी जे विछोड़े ते ताज़ियत। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सदन दुआऊं ऐं नेक ख़्वाहिशुनि सोगवार ख़ानदाननि ऐं ईरानी अवाम सां गॾु आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पाकिस्तानी क़ौम ईरानी सदर इब्राहिम रईसी जे विछोड़े ते ॾुखियल आहे। वफ़ाक़ी काबीना तरफ़ां फैज़ाबाद धरणे कमीशन जी रिपोर्ट रद्द। कमीशन जी रिपोर्ट ते सिफ़ारिशूं तेज़ करण लाइ ख़ासि कमेटी क़ाइमु करण जी हिदायत। टिनि जवाबदारनि जी ॿाहनि लाइ पाकिस्तान ऐं बरतानिया में मुआहिदे जी मंज़ूरी। ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं ॿियनि लाइ ताज़ती ठहरा मंज़ूर। कणक ॿाहिरां घुराइण जे स्कैंडल में फूड सिक्योरिटी जे चइनि ऑफिसरनि खे मुअतल करण जी मंज़ूरी। वज़ीर आज़म अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी मोहम्मद आसिफ ख़िलाफ़ बाज़ाब्ता कार्रवाई जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां कणक जी सूरताल ते इजलास तलब। PTI पंजाब जो सदर परवेज़ इलाही कोर्ट लखपत जेल मां आज़ाद। परवेज़ इलाही जेल मां इलाही आज़ाद बाद ज़हूर इलाही प्लस मां पहुची वियो। लाहौर हाई कोर्ट अॼु परवेज़ इलाही खे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो हो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हेस्को ऐं ॿियनि बिजली कंपनियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त हेस्को, सेप्को, के इलेक्ट्रिक ऐं ॿिया इदारा नाअहल तरीन इदारा बणिजी चुका आहिनि। बिजली अचे नथी ऐं घर वेठे बिल मोकिलिया पिया वञनि। अवाम ते ज़ुल्म कयो पियो वञे। हिकु बिजली चोर सबबि समूरे इलाइक़े जी बिजली बंदि करणु नाइंसाफ़ी आहे। हीट वेव दौरान बि 22 कलाक बिजली बंदि कई पई वञे। सूबाई घरू वज़ीर जावल हसन लंजा चयो आहे त कचे मां धाड़ेलनि जो नसुल ख़तमु कयो वेंदो। ॾोहारी हथियार फिटा करे पेश पवनि, ॿी सूरत में खेनि बख़्श न कयो वेंदो। सिंध ऐं पंजाब जे दंग ते गॾियल पुलिस चौकियूं क़ाइमु कयूं पियूं वञनि। सिंध में ट्रैफ़िक जे मसइलनि खे हल कयो वेंदो। बख्शापुर भरिसां गबलू थाणे जी हद में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस हथां ज़ाल क़तल। जवाबदार अब्दुल बाक़ी बगवार बंदूक जा फायर करे ज़ाल फिरदौस ख़ातून खे क़तल करे छॾियो। लाश कश्मीर अस्पताल मुंतक़िल। खानपुर जे कचे वारे इलाइक़े 10 मेल भरिसां पुलिस चौकी तां अगवा थियल 2 एहलकार बाज़ियाब। SSP इरफान सामू जो चवणु आहे त ॻुझे इतलाह ते कोट शाहू जे कचे वारे इलाइक़े में कार्रवाई करे एहलकार सिद्दीक़ मलिक ऐं दास सुमरो खे बाज़ियाब कराए वियो। मुख़बरी करे एहलकारनि खे अगवा कराईंदड़ पुलिस एहलकार इरफान हफ़ीज़ जतोई खे गिरफ़्तार कयो वियो। इस्लामकोट भरिसां थरकुल रोड ते अणॼातल गाॾी जे चकर में मोटरसाइकिल सवार ज़ाल मुड़ुस फौत, ॿार ऐं हिकु औरत ज़ख़्मी। फौती सावण भील ऐं औरत जमू जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इसराइली फ़ौज गज़ा ते बमबारी जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 85 ॼणा शहीद, 200 ज़ख़्मी। फ़लस्तीनी मीडिया जो चवणु आहे त शहीदनि जो अंग 35,647 थी वियो।
79,852 माण्हू ज़ख़्मी थी चुका। इसराइली हमलनि सबबि गज़ा में ख़ुराक जी खोट, गॾियल क़ौमुनि रफ़ा में ख़ुराक जी फ़राहमी रोके छॾी। इसराइली फ़ौज गज़ा जे कमाल अदवान अस्पताल जो मुहासिरो करे वरितो। इसराइली टैंकुनि जी अस्पताल जे दरवाज़े ते गोलाबारी। अमरीकी सदर जो बाइडन जी फ़लस्तीन जी शहादत खे नसलकुशी मञण खां इनकार करे छॾियो। संदसि चवणु आहे त गज़ा में जेको कुझु थी रहियो आहे उहो नसलकुशी नाहे, हू इसराइल सां गॾु बीठल आहिनि। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में T20 सीरीज़ जी मैच अॼु खेॾी वेंदी। ॿिन्ही टीमुनि जे मैच में कामयाबीअ लाइ भरपूर नेट प्रैक्टिस।